सोननि अखरनि सां सिंध जी सकाफ़त लिखां, शबनम जे कतरनि सां सिंध जी सकाफ़त लिखां, दिलि चवे थी नीरे आसमान ते सुहिणनि ककरनि सां सिंध जी सकाफ़त लिखां। सकाफ़त कंहिं क़ौम जे तालुक़ इंसान जी तहज़ीब ऐं आला मज़हर खे ज़ाहिरु कंदी आहे जेको उन जे मज़हब, निज़ाम, इख़लाक़, इल्म, अदब, फ़न, रहणी कहणी ऐं लिबास में नज़र ईंदो आहे। वादी सिंध जी शाहूकार क़दीमी सकाफ़त जो अंदाज़ो मोहन जे दड़े जे अज़ीम तहज़ीबी आसारनि मां लॻाए सघिजे थो। सिंध जी सींध सवाण ऐं तारीख़ी सकाफ़त खे भेटा पेश करण लाइ सिंध टीवी नेटवर्क पारां नियाणियुनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदे मज़लूम नियाणियुनि सां साथ जो वचन उनवान हेठि 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सॼी सिंध सकाफ़ती ईंदलठी रंगनि सां जरकी उथी आहे। सिंध टीवी नेटवर्क पारां रोड़ीअ जे इलाइक़े कंदरा शहर जे दरियाछा दरबार में सिंधी सकाफ़ती दिलि खे वणंदड़ सुहिणी तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में तक़रीरी मुक़ाबला कराया विया। कंदरा शहर जे गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल, गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल ऐं आइडियल पब्लिक स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि भरपूर नमूने पंहिंजे उस्तादनि सां गॾु शिरकत करे तक़रीरी मुक़ाबलनि में हिसो वरितो। हिन रंगनि भरी तक़रीब में सिंध टीवी न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शौकत नूनारी, पीपी अॻवान मोहम्मद यूसुफ जागीरानी, सियासी समाजी यंग लीडर ज़ियाउर रहमान बुर्डो ऐं कंदरा टाउन जे वाइस चेयरमैन कन्हैयो उर्फ भुटोमल ख़ासि महिमाननि तौरु शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआति में सिंध टीवी न्यूज़ कंदरा जे रिपोर्टर मोहब्बत राजपर पारां प्रोग्राम में शरीक महिमाननि खे सिंध जी सूखड़ीअ तौरु अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा उॾाया विया, जंहिं बाद स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पंहिंजे तक़रीरुनि वसीले सिंध जी हज़ारें साल क़दीमी तहज़ीबी सकाफ़त ते रोशनी विझंदे लफ़्ज़नि ऐं सोचुनि जी भेटा पेश कई। तक़रीरी मुक़ाबलनि में गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल जे शागिर्द अब्दुल हनान शेख पहिरीं पोज़ीशन माणे वरिती, जॾहिं त ॿी पोज़ीशन आइडियल पब्लिक स्कूल जी शागिर्दियाणी सुहाना कुमारी हासिलु कई ऐं टीं पोज़ीशन गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी जी शागिर्दियाणी ईमान कांदड़ो खईं। पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी हौसला अफ़ज़ाईअ लाइ सिंध टीवी न्यूज़ सखर ब्यूरो पारां एवार्ड ऐं बेस्ट परफॉर्मेंस सर्टिफिकेट ॾिना विया। जॾहिं त वाइस चेयरमैन कन्हैयो मल पारां
खेनि 5,000 रुपया नगदी इनाम पिणु ॾिना विया। सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शौकत नूनारी पंहिंजे सदारती खिताब में हिंदू नारी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ऐं सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पिणु मुतालबो कयो। मासूम प्रिया कुमारी के जेका संग्राम मां अगवा थी वई नंढड़ी ॿारड़ी उनखे बाज़ियाब करायो वञे, उहा पंहिंजे अङण ते पहुचे, पंहिंजे घर में खेॾे ऐं दीवान बिरादरीअ में जेको ॾुख जो इज़हार या तकलीफ़ आहे उनखे घटि कयो। ऐं साॻे वक़्तु हिन ई प्लेटफॉर्म मथां मां इहो मुतालबो कयां थो त शहीद जान मोहम्मद महर जेको असांजे बहितरीन सहाफ़ी हुयो, सखर जो हिकिड़ो शान हुयो, उनखे शहीद थी वॾो अरसो थियो आहे, पर हुनजा मुख्य कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार कयो। प्रोग्राम में शरीक महिमाननि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीति कयो। तव्हां पाण ॾिठो हूंदो तकरीरी मुक़ाबला नंढनि ॿारनि में केतिरो जेको आहे सो टैलेंट आहे ऐं उमेद आहे त अॻिते इंशाअल्लाह अञा बहितर थींदो ऐं हीअ हिकिड़ी वॾी अवेयरनेस आहे, इहा हुजणु घुरिजे जेको आहे। ऐं हीउ प्रोग्राम थींदो रहंदो जंहिंमें ॾिसो ॿारनि में टैलेंट बि ईंदो ऐं ॿार हिन मां निकिरी करे असांजी सिंध लाइ जेके आहिनि वॾा वॾा ऑफिसर थींदा, जेके असांजे माइशरे में एजुकेशन जा असांखे नंढनि ॿारनि में शऊर ईंदो ऐं असांजे सिंध जी ख़ुशहाली थींदी ऐं असांजे ॻोठ जो नालो थींदो। तूं कैद करी या कंध कपी, तूं कैद करी या कंध कपी, तूं फांसी दी या फटका हणी, असां हक़ जा नारा हणंदासीं, असां जीए सिंध चवंदासीं। कल्चर डे जे हवाले सां सिंध जी सकाफ़त, ॿियो मज़लूम नियाणियुनि सां जेको आहे उहो हिकिड़ो उन्हनि सां वचन कयो वियो आहे त उन्हनि जे हवाले सां उनखे ॾींहुं मल्हायो थो वञे पियो। हिकु नई सोच वीचार सां अॻिते वधी पंहिंजे मुआशिरे में नई अदावत करियूं। कैमरा टीम अनवर हुसैन खासकेली, अमीर राजपर ऐं साथी रिपोर्टर मोहब्बत राजपर सां गॾु एडी घुञो, सिंध टीवी न्यूज़, रोड़ी।